खीरथ खां कांबू, कांबू खां मोल, मोल खां कराची, कराची खां लाड़, लाड़ खां नवाबशाह ताईं रहंदड़ सभिनी बुरफ़त बिरादरी खे गुल हसन बुरफ़त जो सलाम क़बूल पवे। असां बुरफ़तनि खे नाज़ आहे पंहिंजे सरदार महबूब लीडर साईं मलिक असद सिकंदर ते। असां बुरफ़त जी दुनिया जी लेवल ते सुञाणप आहे सरदार मलिक असद जे करे। जेकॾहिं रत जी ज़रूरत पई त रत बि ॾींदासीं, अगरि जान जी ज़रूरत पई त जान बि ॾींदासीं। मलक जिंदाबाद, असद जिंदाबाद। सरदार जिंदाबाद, असद जिंदाबाद। जमशोर जिले वारन जो हिकड़ो ही आवाज़ आ। मलक जिंदाबाद, असद जिंदाबाद। मलक जिंदाबाद, असद जिंदाबाद। मलक जिंदाबाद, असद जिंदाबाद। मलक जिंदाबाद, असद जिंदाबाद।